कुछ तशद्दुद जे बारे में तव्हां उनखे क़ौमी आज़ादी चओ, क़ौम जी ॿीहर ओसर जो नालो ॾियो, अवाम खे हिकु क़ौमियत जे कारब में दाख़िल करणु चओ, दौलत मुश्तरक जे नाले सां मनसूब करियो, यखणी कहिड़ो बि उनवान क़ाइमु करियो ऐं कहिड़े बि क़ाइदे खां कमु वठो। साम्राज्य जी शिक्षत हमेशह हिकु तशद्दुद सां भरपूर अमल हूंदो आहे। असां खणी कहिड़ी बि सतह ते उनजो मुतालो करियूं, फर्दनि जे बाहिमी लाॻापनि जी सतह ते, पुलिस या क़ौमी ऐं निजी बैंकनि जी डायरेक्टरनि जी सतह ते, तफ़री क्लबनि जे नवनि नालनि जी सतह ते या कॉकटेल पार्टियुनि में गॾियल माण्हुनि जी सतह ते। साम्राज्य जी शिक्षत जी वाज़े तरीक़े सां इंसाननि जे हिकु नमूने जी जाइ ते ॿिए नमूने जो अचणु, कंहिं आरज़ी दौर जे बदिरां ही हिकु मुकमल भरपूर ऐं क़तई तब्दील जी सूरत हाल हूंदी आहे। हीअ बि मुमकिन आहे त असां हिकु नई क़ौमियत जे वजूद ऐं हिकु नई रियासत जी तश्कील ते उन जी सिफ़ारती लाॻापन ऐं उन जी इक़्तिसादी ऐं सियासी लारनि ते वधीक ध्यानु ॾियूं। पर असां हिकु अहिड़ी सूरत हाल चूंडी आहे जंहिंखे हर क़िस्म जे साम्राज्य जे ख़ात्मे खां पोइ हिकु साफ़ फिरे सां भेटे सघूं था। उन सूरत हाल जी ख़ासि अहमियत हिन ॻाल्हि में आहे त उन में पहिरीं ॾींहं खां वठी साम्राज्य जी पीरीलनि जी ज़रूरतुनि जो वास्तो घटि हूंदो आहे। हक़ीक़त इहा आहे त साम्राज्य जी शिक्षत पूरी तॾहिं थींदी आहे जॾहिं पूरो समाजी ढांचो नींहं खां चोटी ताईं बदिलायो वञे। उन तब्दीली जी ग़ैरमामूली अहमियत हीअ आहे त उहा तब्दीली लाज़मी तौरु हालतुनि जे घुर्जनि मूजिबि ॼाणी वाणी आंदी वेंदी आहे। साम्राज्य जी पीरियल मर्दनि ऐं औरतुनि जो शऊर ऐं संदुनि ज़िंदगी में उन जी तब्दीली जूं ख़्वाहिशूं पंहिंजी ओज ऐं उरूज सां अणत्यार सूरत में हर वक़्तु मौजूदु हूंदियूं आहिनि, लेकिन उन जी तब्दीली जा इम्कान उन ई ॿिए क़िस्म जे मर्दनि ऐं औरतुनि जे शऊर ऐं जिन खे असां नो आबादकार चऊं था, हिकु दशतनाक मुस्तक़बिल जी सूरत में पंहिंजो वजूद क़ाइमु रखणु आहे। साम्राज्य जी शिक्षत जो असली मक़सदु दुनिया जे निज़ाम खे तब्दील करणु आहे। साम्राज्य जी शिक्षत जो उहो अमल हक़ीक़त में अॼु ख़ुदि पूरी रीति बद इंतज़ामी जो तरीक़ो हूंदो आहे, लेकिन साम्राज्य जी शिक्षत जो उहे अहम कमु जादू जे मंत्रनि, फितरी हादिसनि ऐं या दोस्तानी ॻाल्हि ॿोल ज़रिए मुमकिन ई कोन्हे। साम्राज्य जी शिक्षत जीअं असां सभिनी खे ख़बर आहे त हिकु तारीख़ी अमल आहे, यानी असां उनखे उन वक़्त ताईं नथा सम्झी सघूं ऐं न उहो उन वक़्त ताईं सम्झण जहिड़ो ई थी सघे थो जेसीं ताईं असां उन्हनि हक़ीक़ी सबबनि खे न सम्झूं जेके उनखे हिकु तारीख़ी मवाद जी शक्ल ॾियनि। साम्राज्य जी शिक्षत अहिड़ियुनि ॿिन्हिनि ताक़तनि जे गॾिजनि सां अमल में अचे थी जेके पंहिंजी पंहिंजी हक़ीक़त में हिक ॿिए जे उपतर हुजनि। अहिड़ी सूरत हाल उन्हनि हक़ीक़तनि जे करे पैदा थिए थी जेके कंहिं बैठक में पैदा थी वधनि ऐं विझनि थियूं। उन्हनि ॿिन्ही ताक़तनि जो पहिरियों टुकर ऐं तशद्दुद उन ॿिन्ही कुवतनि जी मौजूदगीअ जो नतीजो हूंदी आहे, यानी नओ आबादकार तरफ़ां मक़ामी रहाकुनि जी फुरलुट ऐं उहा फुरलुट बाक़ाइदी सिफ़बंदी वसीले बंदूकनि ऐं टोपनि जी आधार ते थींदी आहे। नओ आबादकारनि ऐं देसी बाशिंदनि में पुरानी ॼाण सुञाण हूंदी आहे। जॾहिं नओ आबादकार चवे थो त आउं मक़ामी माण्हुनि खे चङी रीति सुञाणां थो त उन वक़्तु हक़ीक़त में उहो सच थो चवे, छो त नओ आबादकारीअ मक़ामी रहाकुनि जे वजूद जो ज़ामिन हूंदो आहे ऐं उहो ई उन्हनि जो वजूद बरक़रार रखे थो, छाकाणि त नओ आबादकारी जे पंहिंजे वजूद यानी संदुल मिल्कियत जो दारोमदार साम्राज्य निज़ाम ते हूंदो आहे। साम्राज्य जी शिक्षत कॾहिं बि ख़ामोशी सां न थींदी आहे, छाकाणि त उहा शिक्षत माण्हुनि खे मुतासिर कंदी आहे ऐं उन्हनि में तब्दीलियूं आणींदी आहे। उहा उन्हनि तमाशियुनि खे जेके पंहिंजी बेसमझी जे बार हेठां दॿिया पिया हूंदा आहिनि बासमझ अदाकारनि में तब्दील कंदी आहे ऐं उहे तारीख़ जी आलीशान चमक में उभरी ईंदा आहिनि। उन सां इंसानी वजूद जो उहो फितरी साज़ पैदा थींदो आहे जेके नवां माण्हू वॼाईंदा आहिनि। उन ई सां गॾोगॾु हिकु नई ज़बान ऐं नई इंसानियत पैदा थींदी आहे। साम्राज्य जी शिक्षत नओं इंसाननि जी हक़ीक़ी तख़लीक़ हूंदी आहे, लेकिन उहा तख़लीक़ के माफ़ूकुल फितरत ताक़त जे असर करे पंहिंजे जाइज़ वजूद में नथी अचे, पर उन जे उबतर थींदो हीअं आहे त उहा शइ जेका साम्राज्य जो शिकार थींदी आहे सा आज़ादी जी हलचल दौरान इंसानियत जे लिबास में जलवागर थींदी आहे। उहो ई सबबु आहे जो साम्राज्य जी शिक्षत जे अमल दौरान पूरी साम्राज्य जी सूरत हाल निशानो बणिजी आहे। उन ई ॻाल्हि खे थोरनि लफ़्ज़नि में हिन मशहूरु जुमिले में बयानु करे सघे थो, आख़िर अवल थींदो ऐं अवल आख़िर। साम्राज्य जी शिक्षत उन ई जुमिले जो अमली तफ़सीर आहे। उहो ई सबबु आहे जो जेकॾहिं असां उनजो बयानु करियूं त मालूम थींदो त साम्राज्य जी शिक्षत जी हर का सूरत कामयाबु थींदी आहे। साम्राज्य जी शिक्षत जी उघाड़ी हक़ीक़त असांजे आॾो जिस्म चीरींदड़ गोलियुनि ऐं रत हाणियुनि कातियुनि खे पेश कंदी आहे
जेके उन जी सूरत हाल जो नतीजो हूंदियूं आहिनि। उन करे जो जेकॾहिं आख़िर खे अवल थियणो आहे त उहो ॿिन्ही हरीफ़नि जे विच में खून ख़वार ऐं फ़ैसिले कुन छिकताइण खां पोइ ई थी सघे थो। उन चङे इरादे जो पूराओ त सभ खां आख़िरी खे अवल कयो वञे ऐं खेनि उन जी ॾाकण ते चाढ़ियो वञे। किन माण्हुनि जे ख़्याल में तमामु तकिड़ो जेके मंज़म मुआशिरे ॾांहुं वञनि था, उहो उन वक़्तु ई मुमकिन आहे जॾहिं असां हर शइ जो रुख़ बदिलाइण जी हर मुमकिन कोशिशि करियूं, जंहिंमें तशदुद बि शामिल आहे। तव्हां कंहिं मुआशिरे खे जेको खणी केतिरो बि अणसुधरियल छो न हुजे, कंहिं तरीक़ेकार ठाहिण वक़्तु उहो फ़ैसिलो न करियो त तव्हां उन अमल दौरान पेश ईंदड़ हर रुकावट ते कब्ज़ो करे वठंदा। मक़ामी माण्हू जेको उन तरीक़ेकार खे अमली सूरत में आणण जो फ़ैसिलो कंदो आहे ऐं उन जे लाइ बुनियादी क़ुवत साबित थींदो आहे, उहो हमेशह तशदुद लाइ तयारु रहंदो आहे। उनखे ॼमंदे ई ख़बर पइजी वेंदी आहे त संदूर हिन सोरी दुनिया खे सिर्फ़ु भरपूर तशदुद जे ज़रिए ई ख़तमु करे सघे थो। जंहिं दुनिया में क़दम क़दम ते बंदिशूं आहिनि, बेठकनि जी दुनिया में हिकु अहिड़ी दुनिया आहे जेका खाननि में विरहायल आहे। उहो ॿुधाइणु घणो करे ज़रूरी न आहे त मक़ामी बाशिंदनि जी रहाइशगाहनि ऐं यूरोपी बाशिंदनि जे घरनि खे यूरोपी माण्हुनि जे स्कूलनि ऐं मक़ामी माण्हुनि जे स्कूलनि जे वजूद खे यादि कयो वञे। अहिड़ी रीति ॾखण अफ्रीका जी नसल इम्तियाज़ जे मसइले खे बर्बादु करणु असांजे लाइ ज़रूरी न आहे। पोइ बि जेकॾहिं असां मतभेदनि वारे उन निज़ाम जो चङी तरह मुतालो कंदासीं त जेकॾहिं घटि में घटि उन निज़ाम में लिकल ताक़तनि खे ज़ाहिर ज़रूरु ॾिसी सघंदासीं। बेठकी दुनिया संदुसि निज़ाम ऐं उन जी जाग्राफ़िया सूरतगिरी जो ही मुतालो असांखे उन्हनि बुनियादनि खे सम्झण में मदद ॾींदी, जिन बुनियादनि ते साम्राज्य जी शिक्षत खां पोइ नए समाज जी नई अॾावत थी। बेठकी दुनिया ॿिनि इलाइक़नि में विरहायल आहे। उन्हनि इलाइक़नि जूं हदबंदियूं ऐं सरहदूं फ़ौजी छावनियुनि ऐं पुलिस थाननि जे ज़रिए ज़ाहिर थींदियूं आहिनि। बेठकनि में पुलिस जा सिपाही ऐं फ़ौजी ऑफिसर सरकारी तौरु मुक़ररु थियल सफ़ीर हूंदा आहिनि, जेके ॿिन्ही इलाइक़नि जे विच में राब्तो बरक़रार रखंदा आहिनि ऐं जेके काबज़े धारियनि ऐं जाबिराना हुकूमत जी नुमाइंदगी कंदा आहिनि। सरमायादाराना समाज जो तइलीमी सचश्तो पोइ उहो मज़हबी हुजे या गैर मज़हबी, इख़लाक़ी रद्द अमल जो उहो निज़ाम जेको पीउ खां पुट खे विरसे में मिले थो। मज़दूर जी उहा मिसाली ईमानदारी जंहिंजे एवज़ खे 50 साल पूरी वफ़ादारी सां ख़िदमत करण खां पोइ इनामी ॿलो ॾिनो वेंदो आहे, ऐं उहे जज़्बा जेके सुठनि लाॻापन ऐं सुठे किरदार मां उभरनि था। मतिलबु त चालू सचश्ते जे एतिराम जो ही समूरो जमालियाती इज़हार पीरल माण्हुनि जे चौधारी इताअत ऐं घटि ॿूसनि जे हिकु अहिड़ी फिज़ा क़ाइमु कंदो आहे जंहिंमें पुलिस जो कमु घणे भाॻे घटिजी वेंदो आहे। सरमाएदार मुल्कनि में हाकिम महकूम तबिक़नि जे विच में इख़लाक़ी मौलिम क़ौमी मशीर ऐं ज़हनी घोटाला पैदा कंदा जजे अंदाज़ में हूंदा आहिनि। उन जे उबतर बेठकी मुल्कनि में पुलिस ऐं फ़ौज जा माण्हू पंहिंजे सरमौजूदगी ऐं घणो करे पंहिंजी सनी सिधी अमल वसीले मक़ामी माण्हुनि सां लाॻापा पैदा कंदा आहिनि। बंदूक जी कुंदाकनि ऐं आतिश गैर मादनि जे वसीले मक़ामी माण्हुनि खे आराम सां वेहण जा मशवरा ॾींदा आहिनि। ज़ाहिर आहे त हिते हुकूमत जा नुमाइंदा निजी ॾाॾ जी ज़बान में ॻाल्हाईंदा आहिनि। उहे विच वारो वास्तो क़ाइमु कंदड़ माण्हू ज़ुल्म ऐं तशदुद खे घटि न कंदा आहिनि ऐं न ई पंहिंजी बालादस्ती लिकाइण जी कोशिशि कंदा आहिनि। उहे सिर्फ़ु दिल्ली सां अमन क़ाइमु करण लाइ पंहिंजी क़ुवत जो मुज़ाहिरो कंदा आहिनि ऐं अमली तरह उन क़ुवत खे इस्तेमालु बि कंदा आहिनि। अहिड़ी रीति उहे मक़ामी माण्हुनि जे घरनि ऐं ज़हननि में तशदुद जा पैगुंबर बणिजी वेंदा आहिनि।